नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी हिकु सवाल थी पुछां। हा त रावण जा 10 सिर ॾेखारींदा आहिनि, हा त उनजो मतिलबु छा आहे? हा ॾिसो, हाणे पाण मतिलबु पाण हाणे विष्णु जो पाण ॾेखारे चयोसीं न भई विष्णु अर्थात लक्ष्मी नारायण जो कंबाइन रूप। त इहे रावण जो मतिलबु कलयुगी दुनिया जा स्त्री पुरुष जेका शादी कंदा आहिनि न, उन्हनि जो मतिलबु उन्हनि जो साथ जो प्रतीक कंबाइन रूप चओ जीअं त। छो जी सतयुग में हूंदी आहे जेकी प्रवृत्ति हलंदी आहे उनमें सुख शांति हूंदी आहे, ऐं कलयुग में घर घर में दुख ऐं अशांति आहे। छो जी 5 विकार जेका स्त्री में आहिनि ऐं 5 विकार जेका पुरुष में आहिनि। सोचो जॾहिं 5 विकार गॾु शादी कंदा ऐं हिक साथ रहंदा त घर घर में केरु हूंदो? रावण ई ठही वियो न। भई अॼुकल्ह क्रोध ई सम्झो, स्त्री पुरुष लड़ाई मतिलबु थोरी बहुत त थींदी आहे, पाण जो असां में न थींदी आहे पोइ मञी वेंदा आहियूं, लेकिन त थींदी त आहे न। कोई त अहिड़ो मूवमेंट हूंदो की हिक ॿिए सां पाण लड़दा झगड़दा आहियूं, त उहो जेको समय हूंदो आहे उहो हिक तरीक़े सां घर में केरु अची वियो? रावण। जेका रावण जा 10 शीश ॾेखारींदा आहिनि न, उहे 10 शीश इहे ई हूंदा आहिनि। 5 विकार पुरुष जा, 5 विकार स्त्री जा जॾहिं गॾु मिलंदा हिक साथ रहंदा त घर घर में कंहिंजो रूप ईंदो? रावण जो। कॾहिं क्रोध जहिड़ो मुंहुं थो अचे, कॾहिं लोभ जहिड़ो मुंहुं थो अचे, कॾहिं मोह जहिड़ो मुंहुं थो अचे। त ॾिसो हिकु हिकु विकार जॾहिं तव्हां सोचंदव न, त हिकु हिकु विकार जॾहिं पंहिंजे अंदरि ईंदो आहे त कीअं कीअं मुंहुं ठहींदो आहे। ये अलॻि अलॻि मुंहुं हुनजो प्रतीक अथसि। चवंदा आहिनि न ही गुस्से में हिनजो मुंहुं एॾो लाल थो थी वञे, मुंहुं जी बंदरी मतिलबु चवंदा न। मतिलबु इहो कंहिं माण्हू जा ईअं 10 सिर आहिनि कोन, पर उहे बुराइयुनि जा प्रतीक आहिनि। हा, मतिलबु पंहिंजो हिकु हिकु बुराई में कीअं कीअं पंहिंजो मुंहुं जो फेस एक्सप्रेशन बदलजंदो आहे। अॼुकल्ह फेस एक्सप्रेशन ज्यादा ॾेखारींदा आहिनि न। उहो छो ॾेखारींदा आहिनि? भई हिन हिकु हिकु बुराइनि सां पंहिंजे फेस, माण्हू चवंदा आहिनि न हिनजो मुंहुं ॾिसी ईअं थो लॻे ईअं थी सोचे, ईअं थी करे, ईअं फेस सां ई माण्हू खे पतो लॻी वेंदो आहे अॼुकल्ह। त इहे हिकु हिकु शक्ल जेके ठाहींदा आहिनि उहे रावण जो हिकु हिकु विकार जो प्रतीक हूंदो आहे। त माण्हू कहिड़ी बुराइयूं हूंदियूं? हा, उहे कहिड़ी कहिड़ी बुराइयूं हूंदियूं? ॾिसो, सभिनि खां पहिरियों काम विकार हूंदो आहे, लोभ, मोह, क्रोध, अहंकार। मुख्य त इहे 5 आहिनि। बाक़ी हिननि जा बि ॾाढा ॾाढा नंढा नंढा पाण चवंदा आहिनि न, हिन जा नंढा नंढा बालक बालिकियूं बि अथसि। ईर्ष्या, द्वेष, जेलसी करणु कंहिंसां, इहे सभु हिन जा नंढा नंढा रूप हूंदा आहिनि। लेकिन मुख्य कहिड़ा कहिड़ा हूंदा आहिनि? काम, क्रोध, मोह, अहंकार। त इहे छो पंहिंजे भई हुनजे मुंहं खे छो ॾेखारे अथई? छो जो इहे सभु विकार खे कीअं कॾहिं उत्पन्न थींदा आहिनि? जॾहिं पाण में देह अहंकार ईंदो आहे, शरीर जो अहंकार ईंदो आहे न। केरु अॼुकल्ह शरीर ते ज्यादा ध्यानु था ॾियनि। कहिड़ा कहिड़ा कपिड़ा पाईंदा, कीअं कीअं वार ठाहींदा, कीअं कीअं मुंहुं जा फैशन आदि ठाहींदा। त जॾहिं इहो देह जो अहंकार ईंदो आहे न, आत्मा खे त पाण भुलिजी विया आहियूं, है न। अंदरि आत्मा वेठी आहे, उहो ई शरीर खे हलाए थी, हुनजी त कोई वैल्यू न आहे। शरीर खे कीअं कीअं कपिड़ा पाइणा, कीअं कीअं हलाइण, उहो सभिनि जो ध्यानु आहे। त इहे देह अहंकार जे कारण इहे 5 विकारनि जी उत्पत्ति थी आहे। त माण्हू हर साल रावण खे छो जलाईंदा आहिनि? छो जी इहो दिन प्रतिदिन इहे विकार दुनिया में वधता था वञनि, ऐं उनखे हर साल जलाइनि था। लेकिन हाणे परमात्मा बाप चवनि था तव्हांजे अंदरि जेको रावण अथव, जो कॾहिं क्रोध जे रूप में थो निकिरे, कॾहिं लोभ जे मुंहं में रूप में थो निकिरे, कॾहिं मोह,
मोह जे रूप में तो निकिरे, कॾहिं अहंकार जे रूप में तो निकिरे। हाणे हिन अंदर जेको तव्हांजी रावण जेको तव्हांजी आत्मा खे पकड़े वेठो अथव न, हिन खे जलायो। जी त आत्मा हाणे कंहिंजे कैद में वेठी आहे, इन 5 विकारनि जे लाइ। चईंदा आहिनि न, मुंहिंजी अंदर त मूंखे सुठो नथो लॻे, पर दुनिया में रहण लाइ ईअं सभु करणु पए थो। जी त अंदर कंहिंखे सुठो नथो लॻे, आत्मा खे। हाँ, लेकिन हिन कलयुगी रावण, रावण अर्थात विकारनि जी दुनिया, हिन विकारनि जी दुनिया में रहण में, माण्हू खे संबंध निभाइण में कूड़ बि तो ॻाल्हाइण पए। त ये सभु बुराइयूं बि पाण खे थोड़ी थोड़ी जबरदस्ती अपनाइणियूं पवंदियूं। त अंदर आत्मा नथी चए, लेकिन हिन दुनिया में रहण लाइ माण्हुनि खे अॼुकल्ह ये सभु बुराइयूं खे अपनाए करे हलणो थो पए। लेकिन हाणे परमात्मा बाप चवनि था कि ये बुराइयूं अपनाए करे बि तव्हां दुख ऐं शांती पायो न। त हाणे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी जॾहिं मूंखे यादि कंदव त तव्हां हिन बुराइनि खां बि मुक्त थी वेंदव ऐं तव्हांजो जीवन बि सुख शांती थींदी। घर घर मां रावण खे परमात्मा बाप हाणे जलाइण आयो आहे। पाण त हर साल जलाईंदा आहियूं न, लेकिन हाणे परमात्मा स्वर्ग जहिड़ो थींदो। भई लक्ष्मी नारायण पाण हर साल महालक्ष्मी जी भी पूजा करूं था, ऐं समय बाय समय जॾहिं थींदो आहे विष्णु जी भी पूजा करूं था, रावण खे जलायूं था। हाणे परमात्मा चईंदा आहिनि हाणे पंहिंजे अंदर जेकी बुराइयूं अथव हुननि खे जलायो, मूंखे यादि करे, त तव्हांजे घर घर में भी कहिड़ी दुनिया थी वेंदी, जीअं लक्ष्मी नारायण जी दुनिया हुई। जीअं लक्ष्मी नारायण जीअं रहंदा हुया त उहे बि पति पत्नी हस्बैंड वाइफ हुया, लेकिन हुननि जी प्रवृत्ति में सुख शांति हुई। हाणे जी दुनिया में प्रवृत्ति में दुख शांति आहे। त हुनखे दुख शांति वारी प्रवृत्ति मार्ग खे, रावण जहिड़ी प्रवृत्ति मार्ग खे हाणे परमात्मा बाप कहिड़ी प्रवृत्ति में परिवर्तन करण आयो आहे? लक्ष्मी नारायण। लक्ष्मी नारायण जंहिंमें सुख शांति हूंदी। ठीकु आहे? जी जी दीदी, थैंक यू। थैंक यू।